वो तोखे वठण मुंहिंजा जानी ढोल दमामन साईं दासे ढोल दमामन साईं दासे चाचन मामन साईं दासे ढोल दमामन साईं दासे वॾे धमाकन साईं दासे तोखे वठण मुंहिंजा राणा ढोल दमामन साईं दासे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो फनकार इमरान अली जमाली ऐं मुंहिंजो भाउ कामरान अली जमाली। जीअं त असां ही नओं एल्बम कयूं था SR प्रोडक्शन में, जंहिंजो प्रोड्यूसर आहे शाहिद राहू जो 2022 जो इंशाल्लाह नओं एल्बम नओं धमाको इंशाल्लाह तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। ऐं इन एल्बम जो डायरेक्टर आहे अदा अली गुल राहू जो साहब। इंशाल्लाह तमामु बहितरीनु एल्बम हूंदो। सिलेक्शन शाइर अदा गुलफाम गुल सांगी साहब ऐं वहीद चांडियो ऐं हाजी अब्दुल हफ़ीज़ चाचड़ साहब ऐं शाइर अली अमार राजपूत ऐं असगर मुगेरी बाडरा वारो ऐं सरताज जावरी रफ़ी गुलवाणी। ऑडियो रिकॉर्डिंग ज़ाकिर हुसैन रिंद साहब ऐं मूसीक़ी में उस्ताद महबूब अली समूह ऐं ढोलक नवाज़ गुलाम मुस्तफ़ा पावर।